अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला आबड़ो सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पेट्रोल जूं क़ीमतूं वधाए पाकिस्तान खे ॾेवालो थियण खां बचायो आहे। IMF सां छा ते अघ भराई थी आहे। यकीन ॾियारियां थो त जेकॾहिं आलमी सतह ते तेल सस्तो थियो आहे त पाकिस्तान में जेको करे सघियासीं त कंदासीं। वज़ीर आज़म जे पुट जी कंपनी ते बि टैक्स लॻायो आहे। चीन सां थियल मुआहिदे बाद हिकु या ॿिनि ॾींहनि में रक़म पाकिस्तान खे मिली वेंदी। चीन $2.5 बिलियन ॾियण लाइ तयारु आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल जी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं उमीद त सुभाणे ताईं रक़म मिली वेंदी। असां तारीख़ बजट पेश कई, कंहिं क़िस्म जी वाधू टैक्स नाहे लॻाई। शुगर मिल्स ते टैक्स वधाए रहिया आहियूं, अमीर माण्हुनि ते वधीक टैक्स लॻाई वेंदी। गुज़िरियल हुकूमत जेतिरा बि टैक्स लॻाया उन सां ग़रीब माण्हू मुतासिर थियो। इमरान ख़ान मुल्क में 120 अरब रुपयनि जो ख़सारो छॾे वियो। 2 या 3 महीननि दौरान ॾुखियाईनि ते ज़ाब्तो आणींदासीं। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह जो इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल। चवे थो गुज़िरियल ॾींहुं अस्करी क़यादत पार्लियामेंट खे अहम क़ौमी मामलनि ते एतमाद में वरितो, पर इमरान नियाज़ी न आयो। उन मां ज़ाहिर आहे त इमरान ख़ान खे इक़्तिदार खां सवाइ कंहिं बि क़ौमी मसइले में दिलचस्पी न आहे। इमरान नियाज़ी सियासी अमल बदिरां न्यूट्रल तरफ़ इक़्तिदार हासिल करण लाइ मिनथूं करे रहियो आहे। इतिहादी हुकूमत मुल्क खे मुआशी बहरान मां कढण लाइ IMF ऐं चीन खां कर्ज़ वठण में कामयाब थी। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त परवेज़ मुशर्रफ जो ॾे वापसि अचण खां इनकार नवाज़ शरीफ़ लाइ रंडक बणिजी वियो आहे। साम्राजी अलमीअ जे ग़लति अंदाज़े नून लीग जी सियासत एस्टेब्लिशमेंट ऐं अदालत जे वक़ार खे सख़्तु नुक़सानु आहे। असुल बजट ईंदी त ख़बर पइजी वेंदी। मईशत वेंटिलेटर ते आहे, सियासी निज़ाम ICU में आहे। समुंड पार पाकिस्तानियुनि खां वोट जो हक़ फुरण ऐं नेब कानून में पंहिंजनि केसनि लाइ तरमीम करणु क़ौमी ॾोह आहे। करप्ट ऐं चोरनि खे मढ़ियो वियो आहे। मुल्क अफ़वान जे घेरे में आहे। जुलाई में बिजली ऐं गैस जा बिल आया त क़यामत अची वेंदी। के इलेक्ट्रिक वापेदारनि लाइ बिजली ₹11.34 फ़ी यूनिट करण जूं तयारियूं। के इलेक्ट्रिक मई लाइ फ्यूल प्राइस एडजस्टमेंट में वाद जी दरख़्वास्त करे छॾी। नेपरा के इलेक्ट्रिक जी दरख़्वास्त ते 4 जुलाई ते ॿुधणी कंदो। मंज़ूरी जी सूरत में वापेदारनि ते ₹22 अरब 65 करोड़ रुपयनि जो भार।